नाज़रीन के आगे कंदासी इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी मुबैना ऑडियो टेप की जांच लाइ कमीशन जोड़ण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी हिक हफ़्ते लाइ मुलतवी करे छॾी आहे। आगाह कई चीफ जस्टिस इतरमिनुल्लाह जी सरबराही में इस्लामाबाद हाई कोर्ट बेंच अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी मुबैना ऑडियो टेप की जांच लाइ कमीशन जोड़ण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान अदालत अटॉर्नी जनरल के री एडमिशन नोटिस जारी कंदे ॿुधणी हिक हफ़्ते लाइ मुलतवी करे छॾी आहे। चीफ जस्टिस इतरमिनुल्लाह रिमार्क्स में चयो आहे त अदालत के सिर्फ़ कानून मौजिब हक़ीक़तन के ॾिसणो आहे, जुडिशियल एक्टिविज़म में नाहे वञणो। अदालत के इहो बि ॾिसणो आहे त को फिल गेट न खुली वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी मुबैना ऑडियो टेप जी जांच लाइ कमीशन जोड़ण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी हिक हफ़्ते लाइ मुलतवी करे छॾी आहे। तफ़सील कंदासीं इस्लामाबाद ब्यूरो चीफ नसीर चारण खां। जी नसीर, आगाह कजो इन हवाले सां। जी नसीर, ॿुधणी बाबति आगाह कजो। नाज़रीन, कोशिश कंदासीं त असांजो राब्तो बहाल थिए। मांखे आगाह कई पिया इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी मुबैना ऑडियो टेप जे जांच लाइ कमीशन जोड़ण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी हिक हफ़्ते लाइ मुलतवी करे छॾी आहे। नाज़रीन, असांजो राब्तो बहाल थियो आहे नसीर चारण सां। जी नसीर, आगाह कजो। जी बिल्कुल, इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी मुबैना ऑडियो टेप वारे मामले ते नेब जी जांच लाइ कमीशन जोड़ण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी हिक हफ़्ते लाइ मुलतवी करे छॾी आहे। जॾहिं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस इतरमिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे इहो वाज़ह कयो आहे त जेकी अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी जेकी ऑडियो मुबैना टेप आहे उहा जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हक़ीक़त ते ॿधल हुजे त पोइ उनजी साफ़ तरीक़े सां कीअं जांच थी सघे थी। जंहिं ते अटॉर्नी जनरल अदालत खे इन ॻाल्हि खां आगाही ॾिनी त इन मामले जी जेकी आहे सो जुडिशियल कमीशन जेको आहे सो जोड़णु घुरिजे ऐं सही तरीक़े सां शफ़ाफ़ तरीक़े सां कानूनी ऐं आइनी तक़ाज़ा जेके आहिनि उन्हनि खे आॾो रखे करे उन मामले जी जेको आहे सो जांच करणु घुरिजे। जंहिं बैदि जेको आहे सो चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट इतरमिनुल्लाह जेको आहे सो केस जी जेकी ॿुधणी आहे उहा हिक हफ़्ते लाइ मुलतवी करे छॾी। जी महिरबानी नसीर चारण, आगाह करण जे लाइ।